घोटकी चेयरमैन म्यूनसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारी जी हिदायतुनि ने चीफ म्यूनसिपल ऑफिसर कमर जमा इंटर की निगरानी हेठ शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि में सफ़ाई सुथराई जी रोज़ाने मुहिम ज़ोर शोर से जारी है। शहरन के बेहतर बल्दियाती सहूलतूं फराहम करण लाइ म्यूनसिपल अमले की टीम मुख्तलिफ़ मोहल्लन में सरगर्म आहिनि। सफ़ाई जो अमल तेज़ी से जारी है। इन सिलसिले में म्यूनसिपल कमेटी के फोकल पर्सन सिकंदर अली इलाक़ो शहर के मुख्तलिफ़ इलाक़नि जो दौरो कयो ऐं सफ़ाई की सूरत हाल जो जायज़ो वरितो। इलाक़े के रहवासियुनि से मुलाक़ात कई। इन मौके ते हुन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त शहर के साफ़ रखणु असां सभिनी जी गॾु ज़िम्मेवारी है। म्यूनसिपल कमेटी शहर के साफ़ और सेहतमंद बेहतर माहौल फराहम करने की पूरी कोशिश कर रही है। सफ़ाई मुहिम में का भी गफ़लत बर्दाश्त न कई वेंदी। निगरानी जो अमल रोज़ाने बुनियादुनि ते जारी रहंदो। अवाम के पिणु अपील कई वई है तो सफ़ाई के मामले ते ताउन कनि ऐं जिन इलाक़नि में सफ़ाई जो अमल जारी है उन्हनि में गोटा मार्केट, बैंकिंग कोर्ट स्ट्रीट ऐं भइयो मोहल्ला, अल्लाह वाली मस्जिद स्ट्रीट, मीरानी मोहल्ला, कोलाची स्ट्रीट, आरई मोहल्ला ऐं ॿिया इलाइक़ा शामिल आहिनि। इन मौके ते सैनिटेशन इंचार्ज अब्दुल ख़ालिक कोलाची पंहिंजी टीम सां गॾु मौजूदु हुयो, जिन मुख़्तलिफ़ हंधनि ते सफ़ाई जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾींदे सफ़ाई जे मयार खे वधीक बहितर बनाइण लाइ जारी क़दमनि खां आगाही ॾिनी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।